त जेको तव्हां मूंसां अकेले जी ॻाल्हि कई आहे उन जे लाइ इहो आहे त हीअ हक़ ऐं सच जॾहिं माण्हू हक़ ऐं सच जे रस्ते ते निकिरंदो आहे त हमेशह अकेला ई माण्हू निकिरंदा आहिनि, उन खां पोइ काफ़िला ठहंदा आहिनि। ऐं मूं इंडस डेल्टा जी जेका तबाही ॾिठी हुअमि या उन्हनि जी जेका ख़ुशहाली ॾिठी हुअमि उन जा असर मुंहिंजे तबियत ते पिया आहिनि, इन जे करे मूंखे जेको सो विहण जेको आहे सो मूंखे नथो अचे। ऐं बाक़ी रही ॻाल्हि त इंडस डेल्टा जो हिन वक़्तु उन्हनि जी जेका सूरताल आहे माज़ी उन्हनि जो ईअं हो जो सम्झ त ईअं ई उन्हनि खे थोरनि लफ़्ज़नि में ॿुधाईंदुसि त हिकिड़ो असांजी जन्नत जी वादी हुई। हाणे जन्नत जे वादी में तव्हां सम्झो त हर शइ हूंदी आहे, जिते मेवा बि हूंदा आहिनि, जिते बाग़ बि हूंदा आहिनि, उन्हनि जो तस्वर असांजो इहो तव्हां बाग़ अदन जेको आहे सो असांजो तबाह थी वियो आहे। हाणे जॾहिं त असांजो बाग़ अदन असांखां तबाह थी वियो आहे त पोइ असीं त बेचैन हूंदासीं न। पोइ असांजा शेर विया, असांजा ॻोठ विया, असांजा माल मवेशी विया, सभु कुझु विया। त पोइ उन सूरताल में असां उहो इंडस डेल्टा जे तबाही जो जेको आहे केस तव्हां साफ़ियुनि जी अदालत में खणी निकिता आहियूं ऐं मुख़्तलिफ़ गलियुनि घटियुनि में ऐं जेको सो इहो इंडस डेल्टा जे बहालीअ जे लाइ न इहो त मूं इलाही अरसे खां वठी असांजी जुदोजहद त जारी हुई। उते जे असांजी जेके इंडस डेल्टा जो जिते इलाइक़ो आहे केटी बंदर आहे, खारो छाण आहे, शाह बंदर आहे ऐं इन्हनि इलाइक़नि में शुरूअ खां वठी अवेयरनेस जेका असांजी जारी हुई। पर मूं चयुमि त कराचीअ जा माण्हू उन्हनि खे हिन खां वाक़ुफ़ु कजे त उन्हनि खे पाण सां गॾु जोड़िजे। त हुते असीं इहा जंग त इंडस डेल्टा जी विढ़ूं पिया सालनि खां वठी, पर कराची जे माण्हुनि खे बि वाक़ुफ़ु कजे त इंडस डेल्टा जी जेकी तबाही आहे उन जा असर न रुॻो असां केटी बंदर वारा तबाह थींदासीं, पर उन जा असर कराची जो जेको असांजो मेन शहर आहे उन ते बि उन जा असर पइजी सघनि था ऐं उहे माण्हू असां सां गॾु बीहनि। असांजो मुतालबो इहो आहे त इंडस डेल्टा जो डाउन स्ट्रीम कोटड़ी आहे उन में पाणी छॾियो वञे ऐं उन में जेका उन जी ज़रूरत जो पाणी आहे उहो ज़रूरत जो पाणी 25 मिलियन एकड़ फुट पाणी छॾियो वञे। असांजी 42 लख एकड़ ज़मीन जेका असां आबाद ज़रख़ेज़ सोनगढ़ी जेका बर्बादु थी आहे उहे जेकॾहिं हुननि पाणी छॾियो इंडस डेल्टा में त उहा ॿीहर आबाद थी सघे थी ऐं वरी बि उहे माण्हू वापसि उन पंहिंजे अबाणे ॻोठ ॾांहुं या अबाणे बस्तियुनि लाइ अची सघनि था।